नाज़रीन, घोटकी में इंतजामिया पुलिस की मदद से हद दख़लियुनि हटाइण लाइ ऑपरेशन जारी है। कादरपुर रोड ते ऑपरेशन दौरान 30 खां वधीक मांडड़ियूं हटाई वियूं, जॾहिं त मुतासिर सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मुश्ताक लगारी। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, डिप्टी कमिश्नर घोटकी के हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल माजिद बाको ऐं जेको सीओ नादिर शाह अमरोटी जी अॻवानी में घोटकी शहर जे जेके मुख़्तलिफ़ जेके धिका हुआ ऐं जेके हिते अटकल जेके 24 खां 25 जेके नंढा जेके दुकान हुआ उन्हनि खे ॾाढो पियो हिन वक़्तु जेको आहे शहर जी जेके हद दख़लियूं उन्हनि खे मुकमल तौर ते ॾाढो पियो वञे। हिन वक़्तु जेको आहे उहे दुकानदार जेको सख़्तु एहतिजाज कयो। हिन वक़्तु असां सीएमओ घोटकी नादिर शाह अमरोटी मौजूदु आहे। अचो त उन्हनि खे पुछो कंहिंजे हुकुम ते जेको आहे 25 खां 30 जेके नंढियूं पीढ़ियूं जेको ॾाठियूं हुई। जहिड़े नमूने सां हिननि जो रोज़गार जो सुवाल है, ओड़े ही तरीक़े से पब्लिक की तकलीफ़ जो भी सवाल है। पब्लिक के जेकी शे तकलीफ़ दी जेकी इंक्रोचमेंट में ईंदी जेकी जेको आहे त उनजो हद दख़लनि में अचे थी, जेको गैर क़ानूनी अमल अॻु में ही इन्हनि दोस्तनि खे न करणु घुरिजे। जेकॾहिं पहिरियों ही जेकॾहिं हद दख़लियूं न करनि ऐं इंक्रोचमेंट करे ऐं शहर के जेको आहे त उन वधाए न अचनि हा त शायदि असां इहो जेको आहे त उन्हनि सां इहो अमल न थिए हा। पर ज़ाहिर आहे असां हिन कंडीशन में जेको आहे त असांजो असिस्टेंट कमिश्नर साहब सुपरविजन में असांजो मौजूदु आहे ऐं जनाब डिप्टी कमिश्नर साहब जिन जेको आहे त उन्हनि जूं सख़्तु हिदायतूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे त मुख़्तलिफ़ कोर्ट सगोरियुनि में बि केसिस हलनि था इंक्रोचमेंट जे सिलसिले में। असांजो 7 ॾींहं पूरो जेको आहे त हे असांजी हल्दी इहा कैंपेन 7 ॾींहंनि में इंशाल्लाह जेको रहिजी वेंदो त उनखे बि न छॾींदासीं असां। इहा काई बि ॻाल्हि कोन्हे का, कोई बि सियासी हिन में सियासत जो कहिड़ो वास्तो आहे? ना नोटिस न मिलियो, माजपीर कदीर अहमद नाले त कोई नोटिफिकेशन न मिलियो आहे। हीअं करे हाणे मथे हिन महीने किरायो वठी वियो आहे। किरायो बि हर साल हर 6 महीने वधाईंदा 25% किरायो वधाए ॾींदा। अहिड़ी कोई तकलीफ़ त न आहे। असांखे नोटिफिकेशन कोई बि न आयो आहे, कोई बि नोटिफिकेशन न आयो आहे। न TMO जो, न DCO जो, न SDM जो कंहिंजो नोटिस न मिलियो आहे। बिना नोटिस के कार्रवाई करें था। कुछ हाँ इन पहिरीं त किरायो वठी वियो 730 रुपया 140 रुपया किरायो वठी वियो आहे। दुकानदार जो चवण त असांखे सीएमओ तरफ़ों या असिस्टेंट कमिश्नर तरफ़ां को भी नोटिस न ॾिनो। असांजो सामान जेको आहे उहो ख़राब थी चुको आहे, ओचितो अची चुको आहे। असांजा दुकान ॾाठा आहिनि। जी